नवाब वली मोहम्मद बरसां को ढोलनमला में काल थियल झेड़े जो केस बचलपुर थाने ते अञा ताईं दाख़िल न थी सघियो आहे, जॾहिं त बचलपुर पुलिस झेड़े में ज़ख़्मी थियल ज़ेर इलाज गुलशन मला, दादन मला ऐं अला बचायो मला खे अस्पताल मां खंभे थाणे में लाकअप करे छॾियो आहे। ज़ख़्मियुनि जे वारसनि जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि खे कुझु थियो त उन जो ज़िम्मेवार बचलपुर थाणे जो SHO मोहम्मद अमीन निज़ामाणी हूंदो। वधीक तफ़सीलात हासिल करण जे लाइ हलूं था असांजे रिपोर्टर रबनवाज़ उमराणी वटि। जी रबनवाज़। रेस गुलशन मला हुन ॻोठ में आयो, जहिड़ो ॿुधी आयो हुनजो ॻोठ तक़रीबन तां काफ़ी दूर परे आहे। ॻाल्हियूं ॿुधी आयो ॻोठाणे छॾाइण जे लाइ, छॾाइण जे बजाए तव्हां कुझु धुरियूं जेके उन्हनि गुलशन खे ॾंडा आया आहिनि, बंदूकूं हुनजे पुट खे हुनजे भाइटनि खे मतिलबु सभिनि सां विड़िया आहिनि। हींअर पुलिस जी बेवाजिबी आहे त हुनखे बिना जवाज़ थाने में बंदि रखियो वेठा, इलाज करणु नथो। हिननि जो SSP तनवीर तुनियो IG सिंध ॿियनि खां मुतालबो आहे, बराए महिरबानी झेड़ींदड़ धुरियुनि सां को तालुक ई कोन्हे, छॾाईंदा रहियूं। पुलिस पैसा वठी असांजे गुलशन मला खे जेल में रखियो। मुंहिंजा ॿार जॾहिं पंहिंजा पाण में विढ़ी पिया नंढड़नि ॿारनि सां त विढ़ी जे पाण में पिया त ॿियनि जो कहिड़ो हक़ जे मुंहिंजा ॿार घर वेठे हिते धक हणी केराए छॾियूं। हीअ रतनी कपिड़ा ॾिसो, हीअ महिरबानी कयो असांजी अदालत कयो, असांजा धक सभु वरी आयो मारो ॾेर गुलशन छॾाइण गाॾीअ ते चढ़ी अञा गाॾीअ ते बीठो या त हुनखे धक हणी बंदूक हणी केराए छॾियो अथनि। सुबुह वरी मथो फाटो पियासि, वरी पीस ॿुधणी थाणे में ॿधो पियो, हिन को दाख़िल ई कोन कयो। ॿाहिरि कढनि पुलिस पैसा वठियो न पियो थी छॾे, मुंहिंजो धकी ॾेर असांजी अदालत कयो, पंहिंजा पाण में ॿाहिरि कुछ भी केस थियो त पुलिस जिम्मेवार हूंदी बचलपुर जी, छो त हुन पैसा वरता आहिनि, हुननि खां पैसा वरता आहिनि ऐं असांखे इहा झेड़े जी का ॻाल्हि ई कोन्हे। असां इहो ई सोचो पंहिंजे पाण में भाइर आहिनि, असां छॾाइण था वञूं। या कंहिंजी मदद मुस्लमान हुजण जे करे फर्ज़ आहे त कंहिंजी मदद करणु सुठी ॻाल्हि आहे, कंहिंखे बचाइणु हिकिड़ो सुठी ॻाल्हि आहे। इन जे करे असां SSP तनवीर तुनिया साहब खे मां अपील थो कयां, बराए महिरबानी त जीअं तव्हां पाण जी जांच कमेटी जोड़े ऐं हींअर जो हींअर तव्हां जांच मुंहिंजो पुट पाण में ॿाहिरि चॿिया हू आया जेके मला ढोलाणी जेके आया, मुंहिंजनि खे मारे केराए पटीअ ते विया हलिया। मुंहिंजो भाउ गुलशन छॾाइण आयो, उन गुलशन मुंहिंजे भाउ खे माना केराए पटीअ ते विया, जेके छॾाइण आया उन छॾाइण वारनि खे मारीनि पिया। हाणे मुंहिंजो तव्हां इहो इंसाफ़ कयो त मुंहिंजा ॿधा पिया आहिनि, मुंहिंजा नंढड़ा बचड़ा हिते कीअं पिया कनि, उहो मुंहिंजनि खे केरु खाराए, मुंहिंजा सभु सीरत लॻा कनि। मुंहिंजो भाउ गुलशन, मुंहिंजो पुट चनेसर, मुंहिंजो मुड़ुसु घर वारो महरम, ॾेर थम इबन मुंहिंजा उहे माना पिया आहिनि अस्पताल दाख़िल। इहो पठाण ऐं ॿी मुंहिंजी निणान उहा बि ईअं धकी पिया आहिनि, माना हुनजो ला दवा हाणे हुकूमत असां सां मदद करे, असांजो इंसाफ़ करे, मदद करे असां सां। मुंहिंजो भाउ गुलशन माना उहो एंड मारियो अथनि, छॾाइण वारो मारियो अथनि मुंहिंजो भाउ गुलशन, उहो थाणे मां मूंखे कढी ॾियनि। असांजो थियो आहे, असां वेठा हुआसीं घर ॿाहिरि पाण में चपिजे पिया, वञा करे हिते लॾूं खणी चाचो असांजो ॿाहिरि वेठो, अबो असांजो वॾो आहे, ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे ऐं उन खां पोइ बेगुनाह हुनखे धकिया अथनि। वरी हुनजो पुटु पहुतो आहे, उनखे धकिया आहिनि। वरी असां पहुता आहियूं, असांखे धकिया आहिनि। असां हथे ख़ाली पोइ जेको बि असां हमरा खे धकणी वरी बि अस्पताल मां कढी थाणे में दाख़िल कयो वियो आहे ऐं ओॾां हुनखे कढी अस्पताल मां कढी आया आहिनि। गुलशन नालो ग़रीब आहियूं साईं, असां मच्छीअ जो गुज़र कंदा आहियूं, असां नाजाइज़ी थी आहे ऐं उहे कुझु माण्हू आहिनि उहे पैसा ॾेई पुलिस मोकिलींदा, असां ग़रीब आहियूं, असां सां इंसाफ़ थिए।